गैर सरकारी तंज़ीम इस्पाक ऐं एक्टिड जे गॾियल सहकार सां मुख़्तलिफ़ शोबनि जे अॻवाननि सां ठुल जे रेस्टोरेंट में मीटिंग मुनक़िद कई वई। तफ़सीलनि मूजिब जेकबाबाद जे मुख़्तलिफ़ 79 स्कूल्स जे ॿारनि जी तालीम जी बहितरी ते कम कंदड़ इदारे इस्पाक ॿारनि जे बुनियादी हक़नि, इंसानी तशद्दुद, बराबरी, औरतुनि जे हक़नि ऐं स्कूलनि में बहितरीन कारकर्दगी ॾेखारण लाइ डॉक्टर फ़ाख़िर सुहेल, नदीम अहमद भट्टी, वज़ीर अली बहलकानी जी अॻवानी में मीटिंग मुनक़िद कई वई, जंहिंमें अब्दुर्रहमान बड़दू, महबूब नूनारी, मैडम खैरुलनिसा, नौशीन खंड्र ऐं ॿियनि शिरकत कई। गॾिजाणी सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त ज़िले जे मुख़्तलिफ़ 79 स्कूल जे ॿारनि में सफ़ाई किट, समर किट, थेला, रांदियुनि जो सामान समेत SMC मीटिंग कई वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।